अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंधियाना न्यूज़ डिजिटल मीडिया सां गॾु आहियां सीनियर सहाफ़ी ब्रॉडकास्टर ऐं तजिया निगार सखी ग़ुलाम हुसैन ख़ासकेली। अवां ताईं ख़बर पहुचाए रहिया आहियूं ज़िला ख़ैरपुर मीरस जे इलाइक़े टंडो मस्तीअ जे ॻोठ बीटो चांडियो मां रिपोर्ट पहुचाए रहिया आहियूं त टंडो मस्तीअ जे भरिसां ॻोठ बीटो चांडियो में नौजवान औरत रुबीना चांडियो खे कारोकारी जे इल्ज़ाम हेठि माण्हुनि जे वॾे हुजूम में गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे। एसएसपी ख़ैरपुर वाक़े जो नोटिस वठंदे कातलनि जे घरनि खे ड्राहे पट करे छॾियो। पुलिस केस दाख़िल करे क़त्ल जे वाक़े में मुलविस नारीअ जे मामे समेत जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। शहीद थियल औरत रुबीना चांडियो जे अमर जूं इंसाफ़ लाइ दाहूं ऐं एहतजाज कयो आहे। जॾहिं त सियासी समाजी अदबी हलकनि बि इन वाक़े ते सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे हुकूमत खां मुतालबो कयो आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। सिंध में सरेआम हिन न्याणी रुबीना चांडियो खे हुजूम में गोली हणी शहीद कंदड़ जवाबदारनि खे पुलिस कहिड़ी सज़ा ॾिए थी? छा हिन मामले ते सिंध असेंबली तोड़े क़ौमी असेंबली ऐं सेनेट में आवाज़ बुलंद थींदो? सिंध ज़िले ख़ैरपुर मीरस जे टंडो मस्तीअ जे इलाइक़े में हिन हवा ॼाई न्याणीअ खे सरेआम वॾे हुजूम में गोली हणी जवाबदारनि क़त्लु करे छॾियो। नारीअ खे कारीअ जो इल्ज़ाम हणी संदसि रत जे रिश्तनि हुजूम में गॾु करे हुजूम खे क़त्लु करे ऐं सरेआम नारीअ जो लाश ज़मीन ते हेठि पट ते केतिरई कलाक पियल रहियो। कारह जे कुदी रस्म हुजूम आॾो न्याणी रुबीना चांडियो जे सरेआम क़त्ल। एसएसपी जो सख़्तु नोटिस। नारीअ जे क़त्ल में मुलविस जवाबदार जो मामो गिरफ़्तार ऐं नानू बि गिरफ़्तार। ख़ैरपुर जे इलाइक़े टंडो मस्तीअ में नारी रुबीना चांडियो जे क़त्ल वारी वीडियो वायरल थियण खां पोइ एसएसपी ख़ैरपुर अमीर सऊद मगसी वाक़े जो सख़्तु नोटिस वरितो। एसएसपी पारां जारी कयल बयान मूजिबि ही वाक़ियो 4 ॾींहं पुराणो आहे ऐं पुलिस पहिरें ॾींहुं कार्रवाई कंदे क़त्ल में मुलविस 2 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो हो। गिरफ़्तार जवाबदारनि में मक़तूल नारीअ जो मामू कैसर ऐं नानू शामिल आहिनि, जेके हिन वक़्तु पुलिस मूजिबि जेल हवाले कया विया आहिनि। पुलिस मूजिबि जवाबदारनि ख़िलाफ़ सरकारी मदियत में केस दाख़िल कयो वियो आहे त जीअं कानूनी गिरफ़्त खे वधीक मज़बूत बणाए सघिजे। एसएसपी ख़ैरपुर वाज़े कयो आहे त वीडियो मंज़रिआम ते अचण खां अॻु ई पुलिस पंहिंजो कमु मुकमल करे वरितो हो ऐं जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वियो हो। हिन चयो त कारह जहिड़े कुदी रस्म ऐं वैशाणे क़त्ल में मुलविस कंहिं बि जवाबदार सां रिआयत न कई वेंदी। पुलिस पारां जारी कयल तस्वीरुनि में जवाबदारनि खे लाक़ब जे पुठियां ॾेखारियो वियो आहे। एसएसपी मूजिबि मामले जी वधीक शफ़ाफ़ जांच जारी आहे। वीडियो में नज़र ईंदड़ ॿियनि माण्हुनि जी सुञाणप जो अमल पिणु तेज़ कयो वियो आहे ऐं इंसानियत सोज़ वाक़े में सहूलियतकारी कंदड़नि खे बि गिरफ़्तार करे सज़ा ॾियारी वेंदी। ॿिए पासे सोशल मीडिया ते शहरियुनि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां जवाबदारनि लाइ सख़्तु सज़ा जो मुतालबो कयो आहे। वकीलनि समाजी अॻवाननि जो चवणु आहे त सरकारी मदद में केस दाख़िल थियणु हिकु मुस्बत क़दम आहे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अदालत में मज़बूत शाहिदनि ज़रिए जवाबदारनि खे इबरत जो निशानो बणायो वञे त जीअं मुस्तक़बिल में न्याणियूं महफ़ूज़ रही सघनि। टंडो मस्ती पुलिस दाख़िल कयल एफआईआर में क़त्ल थियल औरत जो नालो ख़ालदा चांडियो लिखियो आहे। टंडो मस्ती में बेदर्दी सां हुजूम आॾो क़त्ल थियल ॻोठ बीटो चांडियो में न्याणी रुबीना चांडियो जी जवाबदारनि जा घर एसएसपी त ड्राहे छॾिया ऐं नारीअ जी जेका अमड़ आहे उन सख़्तु एहतजाज कयो आहे ऐं चयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। नारीअ जी अमड़ जो चवणु आहे त संदसि न्याणीअ सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे ऐं उनखे क़त्लु कयो वियो। हिन चयो त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिन चयो त जेके मुलविस जवाबदार आहिनि उनखे फौरी तौर ते सज़ा ॾिनी वञे। रुबीना चांडियो जी अमड़ नबल ख़ातून इंसाफ़ लाइ दाहींदे हुकूमत समेत समूरे लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त साणुसि इंसाफ़ कयो वञे। संदसि न्याणी रुबीना चांडियो खे क़त्लु कंदड़ जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। इन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी न्याणीअ खे सरेआम गोलियूं हणी शहीद ऐं क़त्लु कयो वियो। मुंहिंजी न्याणी रुबीना चांडियो खे सदाम चांडियो खणी वियो। सदाम चांडियो पुट बचल चांडियो मुंहिंजी न्याणी रुबीना चांडियो खे मुंहिंजे भाउ कैसर चांडियो जे हवाले कयो। उन वॾे हुजूम आॾो न्याणी रुबीना चांडियो खे राति जो 3 वॻे गोलियूं हणी क़त्लु करे छॾियो। न्याणीअ जो लाश वाक़े वारे हंधि ज़मीन ते पियल हो। पुलिस सुबुह 5 वॻे पहुती लाश एम्बुलेंस वसीले खणाए पोस्टमार्टम करायो वियो। हिन चयो त मुंहिंजी न्याणी रुबीना चांडियो खे वापसि करण वारा कंहिं सरदार कंहिं चङे माण्हूअ वटि या दालनुमान कोर्ट या पुलिस वटि
न्याणीअ खे पेश कना त क़त्ल कोन थिए हा, जॾहिं त वापसि कंदड़ ऐं क़त्ल कंदड़ न मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे। इन अपील कई आहे त क़त्ल में मुलविस सभिनी जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं साणुसि इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधिया न्यूज़ डिजिटल मीडिया नेटवर्क।